अम्मा ओ अम्मा जाती हूँ। उठाए तो सही। अल्लाह सही खैर। जाती हूँ। अरे बाबू उठाए तो सही जाती हो। हाँ छोरी छोरी उठी वञे बाला पानी जो गिलास न भरे अचे जल्दी वञ जल्दी। हाँ हाँ। अरे अब्बा छा थियो अथई पुट कंहिं का अहिड़ी शइ त न खाराए छॾी अथई। न अता मथे के जोर दे। न मां ठीक आहियां। पोइ छा थियो आहे? छोकिरी उठ जल्दी कर वञ बाजे लाइ कोप चांहि जो ठाहे जल्दी कर। अरे अब्बा अम्मा रेस मूंखे वॾे इम्तिहान में विझी छॾियो आहे। कीअं छा चयो आहे हुन तोखे पुट? रेस चए थो त 25 साल सां शादी कर। छा आहिस्ते अम्मा आहिस्ते। छा तो चई? कहिड़ी साल आहे? वॾेरी सूफ़िया सां जंहिंखे वॾेरे तलाक ॾिनी आहे। वही मुठीस छोरा तो किते भंग त कर पीती आहे। ये कहिड़ी बकवास वेठो करी? केन ॿुधी वरतई त ज़बान कटे वठंदई मारे छॾींदई। अम्मा वो भंग नाहे पीती। मां सच तो चवां। ओए तुझे मंग शारू जो छा थींदो? हिकिड़ी रात जे लाइ तो कयां, सिर्फ़ हिकिड़ी रात जे लाइ। हिक रात लाइ? ये कहिड़ी शादी आहे बा? रेस मूंखां हलालो कराइण थो चाहे ऐं उन खां पोइ वॾेरी सां पाण ॿीहर शादी कंदो। न पुट किथे तो किथे साइड सूफिया न इनकार करे छा? असां गरीब माण्हू रईसनि जी जुतीअ बराबर असांजी एतिरी पहचान किथे। अम्मा इन लाइ त मां परेशान आहियां। सोची मथे खे चक्कर था अची वञनि पर मूंखे सम्झ में नथो अचे त इसके इनकार कीअं कयां। मूं में एतिरी हिम्मत ना है अम्मा, ना है मूं में एतिरी हिम्मत। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।